ज़ियाउल हक़ क़त्ल कीअं थियो, छो थियो? तंग थी विया घणा, पंहिंजा बि पाया हुआ बि। परावन में केरु? अमेरिका स्ट्रेट अवे। इहो साईं प्लान ठहियो हूंदो त तव्हां अंदाज़ो करे सघो था त घणो टाइम अवल ठहियो हूंदो प्लान? वक़्तु लॻंदो आहे और इन करे इनखे छो जो जॾहिं जुनेजा खे कढी सभु शइ थी, इनखे इहो चयो वियो त महिरबानी कर डोंट स्टे आउट ऑफ इस्लामाबाद। वो जॾहिं जतई वो रिक्वेस्ट पे कया, मैं कहा सर 6 साल हम आपके साथ रहे हैं, जतोई ने इनकार किया था और वो प्राइम मिनिस्टर बने, क्यों? हम मर गए हैं। मैंने कहा फजली को और आपने नवाज शरीफ को किया है। कहते फिर क्या करेंगे? मैं कहती फिर मैं आपके साथ नहीं हूँगा, आई लीव यू। कहते फिर क्या करें? मैंने कहा जतोई नहीं बनेगा। बाद में जतोई सब एपिसोड कयो हम असां वरी जेका कैबिनेट आई पर मूंखे न खई, ख़ैर आहे। मैं कहा सर वो है NPP में, तो आप अगर जतोई साहब को आप देते हैं उसको बोलो कि भाई तो मुस्लिम लीग में आ जाओ, फिर तो ठीक है, इज़्ज़त बचती है तुम्हारी। अगर कि वो मुस्लिम लीग में नहीं आता तो उसको बोलो कि आई एम सॉरी, मैं अब NPP में अपने नहीं रखूँगा, इन्हें ही कहीं जान छुट्टी वाला ना खैर से लग। मोहम्मद खान जुनेजो जी, उन जे बारे में अवांजो छा? मोहम्मद खान जुनेजो पीर पगारे जो माण्हू हो, हे और संजरानी कालाबाग जी कैबिनेट हूंदी हुई लाहौर में, असां पढ़ंदा हुआसीं। और पगारे साहिब जो माण्हू हो, पोइ ज़ियाउल हक़ खे तकलीफ़ ॾिनी उस जमालदीनी वारी के कौन हसन महमूद, ख्वाजा सफदर और इकबाल अहमद खान हो शायद, या के हो, 4 ॼणा विया हुआ ज़िया वटि। आखिर क्योंकि भुट्टो सिंध से था तो सिंध से आप ले, तो भुट्टो साहब पहुँचे तो बाबा या किसको लें? कि पगारा साहब ने भेजा है कि सिंध से लें, जुनेजो को ले। फिर आपने सुमरो साहब का भी कहा है और जुनेजो कहता है, इन्होंने कहा है पगारा साहब ने, अगर कि आप नहीं करेंगे जुनेजो को तो मैं आपको सपोर्ट नहीं करूँगा। उनके ख़बर कान हुई तो सपोर्ट केतिरी कंहिं वटि केतिरी आहे, तो उन्हीं खाते में हली पियो। तो मैं कह जी ये आपके साथ नहीं रहेगा, ये पगारा का आदमी है, ये जब घर जाता है पगारा के जूती रास्ते पे उतारता है, पैदल जाता है, हमसे पूछो हम बताते। ये तो कालाबाग कैबिनेट से हैं, आप इनको बना रहे हैं, आपको तो कुछ पता नहीं कि मोहम्मद खान कौन है, कभी पता है आपको? कुछ ना। दिस वॉज द प्रॉब्लम। बाक़ी ज़िया में इहो हिकिड़ी शइ ज़रूर हुई, ही टुक अ स्टैंड। हाणे चवंदा आहिनि पीपल्स पार्टी वारा या ॿिया जेके आहिनि, लिखण वारा बि आहिनि, मीडिया वारा बि आहिनि, फलाण ढिमकाण अटर पटरी दिस इट्स नॉट दैट। मोहम्मद खान जुनेजो इक़्तिदार त छो लाथई, रीज़न कहिड़ा? ही वॉज अ स्मॉल मैन, कुर्सी गौरी ही, कुर्सी हुनजे कद खां वॾी। हाँ, जहाज़ की ज़रूरत है, नहीं जी मैं नहीं दूंगा। भाई मेरे घर के माली है, एक्सटेंशन दे दो, नहीं दूंगा। मां 6 ॾींहंनि में 4 दफ़ा बिटवीन जुनेजो एंड ज़िया आई वॉज दी ब्रोकर। और जॾहिं न मञियो जुनेजो इशू इहो, मां जुनेजो खे इहो कयो, मां चयोसीं ॻाल्हि ॿुध, तूं ठीकु आहे कालाबाग डैम खे अगरि तूं ओके करे, हा मुंहिंजी तव्हां फाइल पढ़ो हा, तव्हांखे ख़बर हुजे हा, 4 सूबनि जेको आहे त अग्री कयो आहे, पंजाब, सिंध, फ्रंटियर, बलूचिस्तान, तुंहिंजे नाले ते वञे हा एज़ प्राइम मिनिस्टर। ऐं सिंध खे पाणी मां ज़्यादा ॾिनो, सिंध खे पाणी ॾियां त मां बलूचिस्तान में पाणी मिले, पंजाब वारनि खे मां ट्यूबवेल ॾियां थो, तूं छो ईअं कयो आहे?
और उन्हीं ज़माने में 7 बिलियन ते कालाबाग डैम तैयार थी वञे हा। 6-7 बिलियन 4000 मेगावाट से ॼणा हो। वरी फ्रंटियर वारनि चयो था कि जी वो नौशहरा में आ जाएगा, 3600 ते कयोसीं। मां चयो तूं न कयो इहो। केनान एवरिन आयो हो प्रेसिडेंट, आई वॉज मिनिस्टर ऑफ वेटिंग टू हिम। लाहौर में वेठा से जिलानी साहब हो, नवाज शरीफ हो चीफ मिनिस्टर, ज़िया हो, जिलानी गवर्नर जिला। हाँ मां बस मां असां त न करो था पोइ हुन चयो त क्रिएट डैम्स यू विल बी नीडिंग इट। पोइ मां असां त इहो चयोसीं ठाहे, मां फाइल ठाहे ॾिनीमान, फाइल ई गार थी वई, कोई पुछा ई कोई नथो करे। पर चवनि था त ओजड़ी कैंप हिकिड़ो वॾो इशू हो, कैंप हो ऐं उन ते ओजड़ी कैंप ते जुणेजे साहब जो इशू स्टैंड छा हो? हुनखे 4 वज़ीरनि ख़राबु कयो जुणेजो साहब खे। ज़ैन नूरानी वज़ीर ख़ारजा, ॿियो केरु आहे, ज़ैन वज़ीर ख़ारजा हो, मिनिस्टर ऑफ स्टेट, और उन में या कहिड़ा 4 ॼणा, ॿिया नाला खईं, इकबाल अहमद खान, चट्टा, इकबाल अहमद खान, ख्वाजा सफदर, ज़ैन नूरानी, ये उन्हीं के ख़राब करता। हाँ कह रही अब तो ये हो गया और वो हो गया और वो हो गया, मत करना कालाबाग टाइम करके, ऐसे करोगे तो क्या है फिर। पहले भी ज़िया साहब ने कहा था जमाली को कि तुम मेरे प्राइम मिनिस्टर हो, 58(2)B तो अभी तक चल रहा है, ठुडा मार के निकाल देगा, मत करो। एक तो इहो हो, ज़्यादा इहो हो, जिनेवा अकॉर्ड, ओजड़ी कैंप, ये 3 हा। बाबा जंहिं तोखे आंदो आहे, ख़ुदा जी तोखे दुआ थिए, तूं उन्हनि सां छो थो विढ़े। माण्हू कीअं हो ज़ाती तौर के जुड़े जो सिंधी वॾेरा, माफ़ कजो, न माफ़ी न वठो, सिंधी वॾेरा इज़ लिमिटेड, बिगेटेड एंड विंडिक्टिव। दिस इज़ माई थिंग व्हाट आई हैव लर्नड। तव्हां भली यू गो ऑन दिस। भुट्टो क़त्ल छो थियो? भुट्टो साहिब मिस्टेक थियनि था। वॾो माण्हू हो त मिस्टेक्स वॾियूं कयूं, उन बि कयो। मां हिकु ॼणे कैबिनेट मीटिंग में ज़िया खे चयो, मैं कहा सर बात सुने, भुट्टो को तो फांसी आपने दे दी। चुप कैबिनेट। मां ॿुधायो मूंखे जो चरियो थियो आहे, दिमाग़ ख़राब थियो थी। बोले चाचा तू चुप करे वे, तूने बस तो ना है। मैं कहा सर जब आपने उसको ऑर्डर कर दिया और बेगम भुट्टो की जो दरख्वास्त थी वो भी आपने नहीं मानी, तो साहब क्या किया आपने, कैसे हुआ। चुप करे आके भाई मैंने मसला डाल दिया और अल्लाह को कहने लगा कि मैंने ये किया है, तुझे बख्श तो जो कुछ भी है। बाद में से मुंहिंजी गिची में बैठी हुई मिनिस्टर बि आटे से चए बड़े छोकरे के ॾिसा जूनियर मोस्ट मिनिस्टर, वो ऐसे सवाल करते हैं प्रेसिडेंट को। ठीक है क्या करें। बेनज़ीर भुट्टो साईं कीअं ॾिठी था? सही शुरू में तो अञा एतिरी न ही के एक्सपीरियंस एतिरो कोन हुउसि। पोइ जॾहिं एक्सपीरियंस उनखे मिलियो, देयर वॉज अ चेंज। और जॾहिं मोटी वापसि, शी वॉज अ डिफरेंट लेडी ऑल टुगेदर। उनखे ख़ुदा बख़्शे। शिकागो जे एयरपोर्ट ते मां वियुसि, 2 मायूं वेठियूं सामान जे मथां, वन ऑफ देम वॉज बेनज़ीर। मां बीही रहियुसि। मैं कहा बीबी कोई आपको गाड़ी या कुछ? नहीं गाड़ी आ जाएगी। दोस्त में जब बैठो, मैं क्या इनको पहुंचाओ, मैं टैक्सी पे आता हूँ। एतिरो असांखे लिहाज़ हो कि न बाबा, शी इज़ मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर, भुट्टे जी न्याणी आहे। ॿी मूंखे तकलीफ़ कान थींदी। सभ खां वॾी तकलीफ़ मूंखे इहा हुई। मुर्तज़ा जी सभ जी वॾी तकलीफ़ मूंखे इहा हुई। भुट्टे जी नस्ल तबाह करे छॾियो। कंहिं मारियो उनखे? कंहिंखे? मुर्तज़ा खे कंहिं मारियो ऐं कंहिं मारायो? अगरि के माण्हुनि में
हिम्मत हुजे, घणनि खे ख़बर आहे, नाला वठ। सिंध में ई हूंदा, ॿाहिरि कोई कोन्हे। बेनज़ीर कंहिं क़त्ल कई? उहे पिंडी वारा हूंदा। मुंहिंजो आख़िरी सुवाल उहो हीअ आहे त पाकिस्तान प्रेज़ेंट स्ट्रक्चर में इहो जंहिं नमूने हले थो, इन में कहिड़ियूं पॉज़िटिव तब्दीलियूं अचनि जीअं सभु सूबा पाकिस्तानी थी वञनि? 70 साल खां ज़्यादा वक़्तु गुज़रियो आहे, सभु पाकिस्तानी कोन थिया आहिनि। और उनमें अगरि के टे जनरेशन्स ॾिसजे त बि इकठे कोन थिया आहिनि। जेसि तक इहे पाण यकजा न थींदा, सूबनि जो तालुक़ु आहे या ॿी का तालुक़ु आहे, त बि मुश्किल आहे। पोइ देन यू लूज़ द कंट्री। बाक़ी पैरेलल गवर्नमेंट न हली सघंदी। मां चयो आहे पैरेलल गवर्नमेंट न हली सघंदी। जंहिंखे आननि था, आर्मी आने थी, फ़ौज आने थी, सर्विसिस आननि थियूं, इंक्लूडिंग मिस्टर भुट्टो। जंहिंखे आननि था उनखे घर बि मोकिले था सघनि। जंहिंखे मोकिलनि था उहो पंहिंजो पाण ॼाणनि। जो कंहिंमें कुझु हया आहे त उहो इस्तीफ़ा ॾेई करे घर हली वेंदो आहे। इहो तव्हां नियापो अॼोके खे था ॾियो? कंहिंखे? अॼु वारे खे? मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां यार। वेंदा न त मुल्क तबाह थींदो। हक़ीक़त मां अर्ज़ु कयां। न पर तहरीक इंसाफ़ मां हिननि खे उमेदु कहिड़ी? उनजो स्टफ कोन्हे, तजुर्बो कोन्हे, ॻाल्हि कोन्हे। हीअ कहिड़ी शइ मां मुतासिर थिया हूंदा? अवां जो तजुर्बो छा थो चए? मुंहिंजो तजुर्बो थो चए, हिनखे कोई तजुर्बो कोन्हे। जंहिंखे तजुर्बो कोन्हे देन ही इज़ नो वेयर। बाक़ी जो दोस्त संगत साथी जेके बि आहे, सभिनीनि खे ठाहे छॾी। माने काफ़ी आहे जेके आहिनि। कल्ह हिकिड़ो आयो मां वटि, किसा मूंखे ॿुधाई सभिनीनि जा। मां छुटियल हुयो, तव्हां ॼाणो, इन करे मूंखे पौणा 2 साल थिया। मां न वियो इस्लामाबाद। आई रिफ्यूज़ टू गो। मां चयो न, मां वञा, मुंहिंजी ज़बान आहे ख़राबु, विड़ी पवंदसि पाण में। पॉलिटिकली आसिफ़ अली ज़रदारी जे उनजे रोल ते ॻाल्हायो। ॾिसो, तकलीफ़ त सठी अथई, पर जेके बाद में अलाह उनखे फ़ाइदा ॾिना त उन जो नेमुल बदल ई कोन्हे। और उन ते अगरि के बेसिकली आराम सां हले हा, इट वुड हैव बीन मच बेटर। बहरहाल डिपेंड करे थो। मूंखे कॾहिं ॾुख थींदो आहे। मां चयो यार किथे केतिरा असां हिन चयो न कयूं, सुञातो कोन को। वॾो मसइलो इहो हो। जॾहिं प्रेसिडेंट बणे पियो त मां त इलेक्शन कोन विड़ियोसि। मूंखे चयईं त अदा मूंखे महिरबानी कर, वोट कुझु ॾे। मां वटि वोट, मां त मेंबर ई न आहियां। चई न त वटि आहिनि कोई 5-8 माण्हू आहिनि। मां चङो, मां ॾींदोसि। चए 10 को कनि, मां 11 करे हिनखे ॾिना। मुंहिंजा पोटा पढ़नि पिया लॉरेंस कॉलेज में, मिलण वियुमि। उते फ़ोन आयो, चई बाबा प्रेसिडेंट साहिबु यादि थो करे। चङो, वियोमांसि मिलण। लठ मुंहिंजे हथ में हुई, छो जो मूंखे मुंहिंजो गोॾो जंग भॻी ऑन 26 December 2007. Next evening, Benazir was assassinated. लठ खयूं अथव? मां खिलां पियो। मां चयो हा त लठ खई अथसि। चए ख़ैर त आहे, पर यार सियासत में कुता घणा थी विया। मूंखे चए चुप करे, चए मुड़े कोन थो। मां चयो न बाबा तूं पंहिंजो आहे, इनजे करे चवां। न आई थिंक बिलावल एंड मां चयोमांनि बिलावल जो कुझु न थियो। मां पीपल्स पार्टी वारनि खे चयो बाबा हिकिड़े खे सपोर्ट कयो, आइदर आसिफ़ और बिलावल। बिलावल खे एक्सपीरियंस कोन्हे,
आसिफ़ खे एक्सपीरियंस आहे और अगरि को नथो करे सघे पोइ हुनखे इन लेवल ते न आने कीप हिम एट अ स्टडी पेस। छो हिनखे धोखे ॾियण वारा इहे शरीफ ब्रदर्स ॿिया टा खोड़ आहिनि, उहे हुजनि या पठान हुजनि या कोई बि हुजे, हिनखे चिपड़ी चढ़ाईंदे ख़बर ई कोन पवंदी हिनखे। शरीफ ब्रदर्स जो नालो पाण वरितो अथव, इन्हनि जो छा थियो भला? दे आर नॉट शरीफ। हाणे उन्हनि जी पॉलिटिक्स जो छा थींदो, ख़ासि करे उन्हनि जी डॉटर? Hypocrisy is different, democracy is different. But these days, as you say earlier, now the era of hypocrisy, no democracy. So what will prevail in future? Theocracy and autocracy. त साईं तव्हां जॾहिं जीए सिंध चयो हैदराबाद में, उहा ॻाल्हि कीअं हुई? जीए सिंध इन बसंत वारी हाल में? हाँ, जीए सिंध इन करे मां चवां थो, हैदराबाद मां हफ़्तो वञी रहंदो हुउसि। सिंध असांखे प्यारी आहे, ईमानदारी जी ॻाल्हि आहे इहा। छो उन जॾहिं हे मां वटि आया टी राति, मां चयो भाई मैं पुराना कराची जानता हूँ, ये कराची मैं नहीं जानता, ये क्या कराची है। वो कराची मुझे किसी गली में डाल दो, मैं निकल आऊँगा, नॉट इन दिस कराची। कराची का सत्यानाश हो गया। मैंने कहा खुदा के लिए इसको वापस ले आओ। कराची को एपी सेंटर बनाओ, इट शुड बी द एपी सेंटर अराउंड विच ऑल द प्रोविंसेस आर गोइंग टू रोल। किसो ही ख़त्म। अदरवाइज़ अगर एपी सेंटर न थींदो, उन पासे के उनजे गिर्द असां चकर न हणंदासीं। ॻाल्हि निकिती आहे त हुननि हाणे उन्हनि जो ख़्वाजा इज़ारुल हसन आहे सिंध असेंबली में, लीडर ऑफ द अपोजिशन, उन पिटीशन विधी आहे सिंध हाई कोर्ट में त सिंधी स्पीकिंग खे कराची में डोमिसाइल न ॾियो। अवां छा था सम्झो, इन क़िस्म जी ॻाल्हि थियणु खपे? हीउ दौरु आहे इन ॻाल्हि जो। मां इन्हनि खे इहो ई चयो सभिनीनि खे, मैं कहा जी आप एक बने, जो हैं वो हैं। मैंने कहा मेरे ज़िले में बहुत थोड़े लोग रहते थे, अभी इतने लोग हैं। मैं कहती जो है वो है, और मुझे उनके साथ चलना है, उनको मेरे साथ चलना है। मैंने कहा जो ओरिजिनल हैं चले, उनके साथ क्यों नहीं चलते, चले। अल्लाह खैर। जनाब मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली बलूचिस्तान जो ॿ दफ़ा वज़ीर आला, मुल्क जो वज़ीर आज़म ऐं ब्लंट ओपन स्ट्रेट फॉरवर्ड पॉलिटिशियन, ऐं जंहिंखे बेईमानी खां, जंहिंखे मुनाफ़क़त खां नफ़रत आहे, हुन सां असां ॻाल्हि त शुरू कई त छा उहो सिंध खे मुख़्तलिफ़ सूबनि में विराइण जो हामी आहे या न। मीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। लीडर टीवी सां ॻाल्हियूं कयूं, कंहिं ॿिए मौक़े ते वरी अवां वटि हाज़िरी भरींदासीं।